अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदो। दोस्तों, ये मौज़ू आहे शागिर्द ऐं उस्ताद जो। रेगुलर उस्ताद जेके स्कूलनि में पढ़ाइनि पिया, उस्ताद जॾहिं उस स्कूल में वेहे थो, स्कूल में वेहण खां बाद में जीअं शागिर्द अचनि था, एंट्री थियनि था, सभई असेंबली थिए थी। असेंबली खां बाद में जेको शागिर्द असेंबली खां बाद में क्लास में हर को पंहिंजे वेहे थो वञी करे, पहिरें में, ॿिएं में, टे में, चौथे में, पंजे में जेको सबक़ु थींदो आहे, जेको रेगुलर अॼुकल्ह ॾियनि था, वो सबक़ खां बाद में बस सबक़ ॿुधायो, होॾे कुर्सी रखी आहे, शागिर्द वञी करे उथी करे उते कुर्सी खणी रखी आयो, शागिर्द मोटी अची करे पंहिंजी कुर्सी ते वेठो, उस्ताद जी कुर्सी, चांहियूं बि घुराइनि था, नाश्ता बि थियनि था, सुठे तरीक़े सां वेठा आहिनि, गप्पा शप्पा, टच मोबाइल आहिनि, टाइम रुगो जेको आहे न माना मोबाइल ते माण्हू ज़ाया करे थो। पर ख़ुदा रा मां अपील कयां थो उस्तादनि खे, मां ख़िलाफ़ न आहियां तव्हांजे, असांजी औलाद खे तव्हां पढ़ायो था, असांजे नस्ल खे बचायो था, गंदे रस्ते खां बचायो था, तालीम ॾियो था, पर ख़ुदा रा मां हथ ॿधी तव्हांखे चवां थो त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। तनख़्वाह वठो था, गवर्नमेंट तव्हांखे तनख़्वाह ॾिए थी, 5,000 या 10,000 या 50,000 या लख तव्हांखे तनख़्वाह त मिले थी न गवर्नमेंट। असां को पुछो अथव? असांखे 5,000-6,000 या 8,000 ते असां ड्राइवरी कयूं था वेठा, पर सॼो ॾींहुं पंधो, पोइ बि असांखे मथे में ज़हन में एॾो टेंशन हूंदो आहे त ॼाण मालिक फ़ोन कई, 5 मिंट छड़ा असांखे देरि थी वेंदी आहे त मालिक असांखे ॻाल्हाईंदा आहिनि, 5-8,000 वारा तव्हांजी लख पघार आहे, पर पोइ बि तव्हां 5 मिंट ॾेई करे पाण निकिता हलिया था वञो, या साइन कयूं रजिस्टर ते तव्हां निकिता हलिया था वञो। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो उस्तादो, मां तव्हांजे ख़िलाफ़ न आहियां, तव्हांजो रिज़ल्ट ॿुधाए थो, रेगुलर रिज़ल्ट तव्हांजो ॿुधाए थो, ख़ुदा ना मां तव्हांजे ख़िलाफ़ न आहियां। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, तनख़्वाह जेकी वठो था त तनख़्वाह हिलाल करे खाओ, तनख़्वाह हिलाल करे खाईंदव त बचनि में सुकून जी ज़िंदगी गुज़रंदव, न त सॼो ॾींहुं परेशानी में गुज़र। जीअं पोयां ॾींहं थींदा आहिनि त अली घोड़ा, को व्याज ते वठे थो, को मेह वठे थो, को कुओं वठे थो, को 5,000 वठे थो, को 2,000 वठे थो, कंहिंखो दुकान तो ओधर खणे थो, वो 50,000 ई पूरो, लख ई पूरो। ऐं कंहिंजी औलाद खे तव्हां उभरण न ॾींदव त तव्हां सां हालत ईअं ई थींदी हमेशह। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ॿारनि खे पढ़ायो, ॿारनि खे पढ़ाईंदव त पंहिंजी हक़लाल जी रोज़ी कयो था, पंहिंजी हक़लाल जी पघार खणो था, त ॿारनि खे पढ़ायो, ॿारनि खे जेको तव्हां पढ़ायो था के बि तव्हां पढ़ायो था न, ख़ुदा रा सही पढ़ायो। ख़ुदा रा मां हथ ॿधी करे तव्हांखे मां अर्ज़ु कयां थो, त पंहिंजी पघार हिलाल करे खाओ। ख़ुदा रा छड़ो सियासत वारो चकर न खेॾो ऐं रजिस्टर ते साइन कयूं, निकिता हलिया न वञो। ख़ुदा खे मञियो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं पंहिंजी औलाद खे पढ़ायो था ॿियनि स्कूलनि में। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, जॾहिं असां ई नथा पढ़ायूं त असांजी औलाद कहिड़ी पढ़ंदी? जॾहिं असां पढ़ायूं नथा त असांजी औलाद हिते कीअं पढ़ंदी? तव्हां पंहिंजी औलाद खे प्राइवेट 10,000 15,000 जेकी फीस आहे स्कूलनि जी, प्राइवेट स्कूलनि में हर को वेंदो। ख़ुदा रा जो अगरि तव्हां सही पढ़ायो त प्राइवेट स्कूल हिकिड़ो बि न हूंदो, प्राइवेट स्कूल हिकिड़ो बि न हूंदो। तव्हां सही पढ़ायो न, हिकिड़ो बि पूरे पाकिस्तान में, पर पूरी दुनिया में न हूंदो, पूरी दुनिया में प्राइवेट स्कूल कॾहिं बि न खुलंदो। जो अगरि रेगुलर गवर्नमेंट स्कूल में सही तालीम मिले, सिर्फ़ु गवर्नमेंट में इहा हालतूं थियनि थियूं असां ग़रीबनि सां। असां ग़रीब, हल ठीकु आहे, अमीर पढ़ायो, तो बि तोखे पघार मिले थी 12 गवर्नमेंट जी, तूं बि पढ़ायो। मां पंहिंजो फर्ज़ंद काथे पढ़ायां? मां त सोचींदुमि त बाबा मां रेगुलर जेको स्कूल तो वटि ईंदुमि न उस्ताद, तो वटि ईंदुमि मां उस्ताद, मां तो वटि ईंदुमि। पाकिस्तान में हिंदू मुस्लिम गैर मज़हब केर बि रहनि था, उन्हनि जे बचनि खे बि पंहिंजा बचा करे ॾिसो। ख़ुदा रा सही पढ़ायो। ऐं दोस्तो, तव्हांखे हीअ वीडियो वणे त सब्सक्राइब बि कयो, लाइक बि कयो, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां 5 मिंट कढिया। थैंक यू। ख़ुदा। शहज़ाद अली सिंधी के सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो।